नाज़रीन, टडोजाम वेझो रोड हादसे जे नतीजे में औरत फौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि इमरान सो। जी इमरान, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, टडोजाम वेझो जेको आहे राउकी थाणे जे हद में हादसो पेश आयो आहे, जंहिंमें जेको आहे औरत ट्रक जे हेठां अची ऐं केॿाड़ी जेको आहे फौत थी वई आहे। राउकी थाणे जे वेझो पुट सां गॾु मोटरसाइकिल ते ईंदड़ औरत जो जेको आहे रो टायर में फासी पियो। औरत जेको आहे गाॾी तां हेठि किरी ऐं पोयां जेका ट्रक आहे उहा संदसि मथां चढ़ी वई, जंहिं सबबु जेको आहे औरत मौके ते ई फौत थी वई ऐं जॾहिं जेको संदसि गाॾी हलाईंदड़ पुटु हो उहो जेको आहे ज़ख़्मी थी पियो आहे। वधीक छा ॿुधायां त फौती औरत जी जेका सुञाणप आहे उहा नाइला दायो तौर ते आहे, जेका टडोजाम जे इलाइक़े महबूब टाउन जी रवासण आहे। उन ई हवाले सां जेको आहे अखियुनि ॾिठल शाहिदनि ॿुधायो आहे त फौती औरत जेका हुई उहा पुट सां गॾु हैदराबाद खां टडोजाम तरफ़ आई पे त जेको आहे राउकी थाणे जे चंद विखनि ते संदसि जेका मोटरसाइकिल रओ फासण सबबु स्लिप थी पई ऐं पोयां खां ईंदड़ जेका तेज़ रफ़्तार आहे उहा उन औरत जे मथां चढ़ी वई, जंहिं सबबु जेको आहे उहा फौत थी वई आहे। ॿिए पासे जेको आहे इतला मिलण ते हादसे वारी जॻह ते राउकी पुलिस पहुची इमदादी टीमनि सां गॾिजी जेको आहे फौती औरत जे मड़ खे ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। जॾहिं जेको आहे हादसो कंदड़ ट्रक गाॾी ऐं ड्राइवर खे पुलिस पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। हींअर जेको आहे ज़रियनि ॿुधायो आहे त जेको आहे औरत जो लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ जेको आहे वारसनि हवाले कयो वियो आहे, जेको टडोजाम पहुतो आहे त जेको आहे घर में रोज राड़ो मची वियो आहे। जी इमरान, महिरबानी अव्हां जी।